जामशोरे में मौजूद खानगी केमिकल कंपनी आरक्रोमा में मकामी माण्हुनि खे नौकरियुनि में नज़रअंदाज करण खिलाफ़ बेरोज़गार नौजवाननि तरफ़ां कंपनी जे मुख्य गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वॾेरनि जा चङनि जा पंज माण्हू आहिनि जेके गवर्नमेंट जॉब करियो बि हिते ठेकेदारी कनि पिया। बाक़ी असांजो जेको हिते पढ़ियल लिखियल आहिनि वीचारा उहे बेरोज़गार वेठा आहिनि ऐं उन्हनि खे को रोज़गार नथो ॾिनो वञे। ये असां सां नाइंसाफ़ियूं आहिनि। बेरोज़गार वेठा आहियूं, ॻोठ जा रहवासी आहियूं, असां हिते रहंदड़ आहियूं, मक़ामी माण्हू आहियूं, असांखे रोज़गार नथो ॾिनो वञे। ठेकेदारी सिस्टम में बि असांखे नथो रखियो वञे ऐं टेम्परेरी बि नथा रखनि। माण्हू जेके बि अचनि था टोटली ॿाहिरियां माण्हू रखिया वञनि था, असांखे हक़ नथो ॾिनो वञे। असांजो मक़सदु इहो आहे त असांजे जेके मक़ामी माण्हू आहिनि, जेके मक़ामी रहवासी आहिनि, उन्हनि खे नज़रअंदाज न कयो वञे, उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे। इहा ई असांजो इन कंपनी खां मुतालिबो आहे। ॿियो का बि इन सां असांजो का दुश्मनी न आहे। असांजे रहवासियुनि खे माना रोज़गार ॾिनो वञे। मां कंपनी आहे, असां हिते यको रोज़गार लाइ लॻा पिया आहियूं। रोज़गार ॾियण लाइ हीअ त ॾियण लाइ तयारु ई कोन्हे, न को साझो जुड़ण जो ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। बसि इहे ई मसइला आहिनि। असांखे रोज़गार ॾिनो वञे, जे न ॾींदा त असांजो इहो एहतिजाज हलंदो रहंदो। साईं ॿाहिरां शिफ्टूं थियूं भरिजो अचनि, अलाए साईं किथां किथां साईं अलाए किथां किथां जा माण्हू था अचनि। साईं उहे रोज़गार कनि था, असांखे साईं रोज़गार नथो ॾिनो वञे। साईं मूंखे ख़ुदि साईं 6 महीने लाइ टेम्परेरी हुयुसि साईं TC प्लांट ते। हिकु साईं नाहिल सुपरवाइज़र जे करे साईं मुंहिंजो पूरो शरीर सड़ी वियो केमिकल प्लांट ते। मूंखे साईं मुंहिंजो कुझु बि न कयो वियो, मूंखे साईं ॿाहिरि कढियो वियो। बेरोज़गार नौजवाननि चिता ॾिनो आहे त जेकॾहिं तुर्त कंपनी में रोज़गार न ॾिनो वियो त सियासी समाजी धुरियुनि सां गॾिजी एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी।